بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، هيجك فضائل الأعمال أسان الله سلسلة هي أسان سوا ستيت عليها شايت عليها قمي حسن الخلق تكوا أجهنر ستيت عليها سوا هي أي أجو جكوا هي جكي أسان جي دوستن كبداينو فضائل الأعمال छाजे बारे में आहे। असां फ़ज़ाइल अमाल इहो हिसो शुरू कयो आहे त माण्हुनि खे ख़बर पए त जेके नबी करीम शयूं असांखे ॿुधायो आहे त हिन में फ़ज़ीलत आहे ऐं हिन अमल में सवाबु आहे ऐं हिन कम में तव्हां हथु विझो, छो जो इन में तमामु वॾो फ़ाइदो थींदो इंसान खे। ऐं उहो हदीसूं जा आयतूं आणींदा आहियूं त जंहिंमां इंसान मुतमइन थिए था हिन शइ में सवाबु आहे त उन वधीक करे त जंहिं शइ में नबी करीम झले वियो उन खां झले उहा पासे उन खां पासो करे। ऐं फ़ज़ाइल अमाल जेकी आहे मुख़्तसर हूंदी आहे दोस्तनि जे लाइ त जेके कमकार में आहिनि, के ॿनी ॿारे में आहिनि, कंहिं दुकान में आहिनि, को किथे आहे सभु को ॿुधी सघे ऐं उनखे अॻिते करे ऐं पंहिंजे पाण खे तरबियत जे उन शइ जो ऐं सिखे ऐं सेखारे उन में सवाबु असांखे उनखे बि थींदो। ईअं आहिस्ते आहिस्ते माण्हू जेके बि आहिनि दोस्तान सभु को पंहिंजे उहे ॻाल्हियूं घर में बि फैलाए छॾींदो, पंहिंजे अहल औलाद खे, पंहिंजे धीअरुनि खे, पंहिंजे भेनरुनि खे, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजे मासियुनि खे, पुफियुनि खे। त इहा फ़ज़ीलत हिकिड़ी वधंदी वेंदी ऐं इहा उम्मत जी नबी करीम जी हिकिड़ी इस्लाह थींदी असांजी। त इहा हदीसुनि ते असीं एतिमाद कयूं था। अॼु जेके हदीस जेके आहे त ही मूजिबातिल मग़फ़िरा, हिकिड़ी मग़फ़िरत जूं जेके अलाह ताला असांखे यानी सवलो तरीक़ा ॾेखारनि था त इंसान जेके शइ अमल करे त उहो उन मां उनखे सवाबु ख़ातिर सवाबु सवलो मिलंदो। असां ईअं कोन था चऊं तहजुद वेही सॼी राति पढ़ंदे त भलो आहे, सॼी राति वेही दोहर करो क़ुर जो त उहो पढ़ंदे त उहो बि भलो आहे, या रोज़ा रखो त उहो रोज़ा जा रखंदे त भलो आहे। पर के माण्हू रखे सघनि था के न, त शायदि उन्हनि खे तकलीफ़ थींदी इन शइ में त उहो न। पर असां सफ़ा मुख़्तसर सवलियूं शयूं जेके असांखे नबी करीम फ़रमायो आहे त हीअ कयो त उहो असीं दोस्तनि खे ॿुधाईंदा आहियूं सदाईं जीअं फ़ज़ाइल अमाल में। त इहा माण्हू इहा शइ ज़ुबान ते हुजे या इहो अमल करे सघे त हीअ अॼु जेके मूजिबातिल मग़फ़िरा जेके आहे सफ़ा सवली शइ हिकिड़ी आहे। त उते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे फ़रमाए थो हदीस में आहे त इन मिन मूजिबातिल मग़फ़िरा, उहे शयूं आहिनि जेके अलाह ताला उन्हनि सां गुनाह ख़तमु कंदो आहे। नंढा वॾा जेके वॾा त तौबहुनि सां थींदा, नंढा जेके गुनाह ख़तमु थींदा। इन मिन मूजिबातिल मग़फ़िरा, जेके अलाह ताला उन जे सबबु सां उन जी शइ सां इहे गुनाह जेके आहिनि इंसान जा सग़ीरा जेके थियनि था उहे ख़तमु थी वेंदा। त माण्हू जेके हदीस पहिरियां ॿुधंदो इन मिन मूजिबातिल मग़फ़िरा सम्झंदो त हीअ को वॾी शइ हूंदी, ॾुखी शइ हूंदी त असीं उहा कयूं, तबलीग कयूं या तहजुद पढ़ूं या इहे शइ इहा एतिरी न आहे, इहा सफ़ा सवली आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते फ़रमाए थो इन मिन मूजिबातिल मग़फ़िरा, उहे शयूं जेके सवलियूं आहिनि ऐं उहे उन मां मग़फ़िरत अलाह ताला तव्हांखे गुनाह माफ़ु कंदो। बदलुस्सलाम, ॾिसो छा आहे नबी करीम ॿुधाए थो, बदलुस्सलाम व हुस्नुल कलाम। इहा रिवायत तबरानी जी ऐं अलबानी हिन जी रिवायत सही ॾिनी आहे। हदीस नंढड़ी आहे, इन ते अमल इंसान करण में सवलो सफ़ा थींदो ऐं अमल बि सफ़ा सवलो आहे। पहिरियां नबी करीम हिते छा थो, इन मिन मूजिबातिल मग़फ़िरा, जेके इंसान जे सबब सां गुनाह इंसान जा माफ़ थी वेंदा ऐं अलाह से उन जी मग़फ़िरत फ़रमाईंदो। उहे कहिड़ी शइ आहे रसूल? बदलुस्सलाम, माण्हू खे सलाम अलैकुम चओ, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। अस्सलाम जंहिं तंहिंखे मिली सुञाणी न सुञाणी, अछो आहे खारो आहे, सईद आहे ग़ुलाम आहे, वॾेरो आहे अमीर आहे बादशाह आहे, तो इहो पंहिंजे ज़ुबान ते सदाईं हुजे बदलुस्सलाम व हुस्नुल कलाम। ऐं इंसान जे ॻाल्हाए त भलो ॻाल्हाए। ॾिसो न के माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जो ॻाल्हाइणु एॾो किनो हूंदो आहे जो आए विए खे न छॾींदो, कंहिंखे न कंहिंखे जेको उनजे भरिसां बि लंघंदे त तोखे छिले छॾींदो। अहिड़ा लफ़्ज़ चवंदई जो राति जो तुंहिंजे दिलि में हूंदा ऐं तुंहिंजे दिमाग़ में हूंदा उहे लफ़्ज़, ऐं तोखे विसरंदा ई कोन ऐं तोखे ॾाढा ॾुखिया लॻंदा। पोइ अहिड़ा लफ़्ज़ माण्हुनि वटि इहे माण्हू मशहूरु थी विया आहिनि अहिड़नि किननि लफ़्ज़नि सां। ऐं उहे वरी उन सां फ़ख़ुरु करे चवंदा त हा यार असीं असां छॾण वारा थोरो, असीं छिले छॾींदासीं, असां रुॻो बसि को वारो हुजे असां जाठवाणी कराईंदा। असीं इहो पंहिंजे पाण खे सम्झंदा त हिकिड़ी मुड़सी आहे ऐं इहा मुड़सी न आहे, इहा हिकिड़ी जहालत जो दर्जो आहे।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो सरदार हो, सहाबी जेके भला ॾिस केॾा हुआ, त कॾहिं अहिड़ी शयूं हुननि कयूं जा इन्हनि शयुनि जो जेको फ़ख़्रु हुननि कयो न। पर नबी करीम हिते चए थो मूजिबातिल मग़फ़िरा बदलु सलाम व हुस्नुल कलाम, ॻाल्हाइणु भलो हुजे। जे ॻाल्हाइणु भलो न अथई त तूं ख़ामोश सलाम करे त हलियो वञ। बाक़ी मिसाल तूं कंहिंखे सलाम करी वरी हुनखे ठठोल करी, हा मंटा हा जॾा हा तूं कारड़ा तूं हेड़ो ऐं हू अजय हुनखे यानी इहा तकलीफ़ अचे जा तोखे बि हू वराए ॿ ॻाल्हियूं ॾिए त तूं इहो निमा तूं इहो बहितर न आहे त तूं कंहिंखे सलाम अलैकुम चई ऐं तूं हाल अहिवाल पुछी सघां छा थियो, चाक थिए थी, पीउ चाक अथई, अंबड़ चाक अथई या भाउ कीअं अथई, इहो हाल अहिवाल हुन खां सुठो पुछंदे त इहो आहे हुस्नुल कलाम। सुठा लफ़्ज़ बि माण्हू चए ऐं बुरनि खे छॾिजे। बुरा जेके आहिनि लफ़्ज़ ॾाढा किना आहिनि, उहे जान में ॾिसो न गोली लॻे थी त असरु करे थी, ज़बान मां जेको किनो लफ़्ज़ निकिरे थो त उहो बि गोलीअ वांगुरु असरु थो इंसान खे करे। ऐं तोखे छा मिलंदो उन मां? सिर्फ़ु शैतान खे ख़ुशि कई, अलाह खे नाराज़ न कई, अलाह खे नाराज़ कई ऐं तूं पंहिंजा गुनाह वधाया, ॿियो कुझु तोखे न मिलंदो। न तोखे का शइ तो ॾोकड़ ॾींदो, न माण्हू रुॻो वाह वाह कंदे हा यार तूं दिलेर रही, तूं अहिड़ो ई तूं हीअं, पर इहा तोखे आख़िरत में कोन कमु ईंदी। तंहिंजे करे इंसानु नबी करीम जे चवण ते हले त नबी करीम चए थो इन मिन मूजिबातिल मग़फ़िरा बदलु सलाम व हुस्नुल कलाम। जे ॻाल्हाई थो त सुठो ॻाल्हाए ऐं जंहिं ते माण्हू खे सलाम कर। अॼोकल्ह माण्हू सलाम उन खे था कनि जंहिंखे सुञाणनि। कंहिंखे तूं सलाम कंदे चवंदे ॿिए चवंदी यार हिनखे तूं सुञाणी थो जो सलाम करे थो। ज़रूरु न आहे यार, मुस्लमान भाउ आहे असांजो, केरु बि लंघे उन भरिसां त उनखे माण्हू इंसानु सलाम करे। इहो ज़रूरु न आहे त सुञाणूसि या असांजो ज़ात जो हुजे या असांजो ॻोठ जो हुजे या माइट हुजे पोइ सलाम कयूं। इहो सभु जहालत मां अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए ऐं इल्मुल सालिह ॾिए ऐं तौहीद सेखारे ऐं सुन्नत ते हलाए। हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।